अदा शेमीर जे खून जो फ़ैसिलो रहियो पियो आहे, बाक़ी उहो हल करे छॾियो। हा, हाणे उनखे ई हल कंदुसि। उन खां पोइ अदा रावल जे कातिलनि जो वारो आहे। हाँ भाजी, हिन ॻोठ में सभिनी शैताननि जो सफ़ायो करण खां पोइ मां ई सोट सुख जो साह खणंदासीं। मूंखे जेतिरो तुंहिंजे लाइ करणो हो करे सघिस। मूं वटि टको बि कोन अथई। कन खोले ॿुधी छॾ। मूं में को बासरो न सम्झाए, न त असां तुंहिंजो नालो खणंदासीं। इहो केरु तो बकवास करे? अदो क़ासिम सही थो चवे कि सिधी थी असांखे पैसा ॾींदी त ठीकु आहे, न त असां तुंहिंजो नालो खणंदासीं। पोइ वञी खणो मुंहिंजो नालो, मां तव्हांखे कोन थी रोकियां। जेकर दुश्मनी सम्झी थो न, पोइ मूंखे मारे छॾ। अरे तोखे ज़रूर मारींदुसि। ऐं तोखे मारे खून जो इल्ज़ाम क़ासिम जबर जे मथां हणंदुसि। तूं छा था सम्झनि त मुंहिंजे सोट खे मारे ऐं मां हुनजो दोस्त थींदुसि? अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वरी जी न्यू ऐं ज़बरदस्त अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो दोस्तों। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। तव्हां दोस्तनि ॿारनि खे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके सिकूअ जा 15 लख जेको जाबिर ते ॾंढ लॻी चुको आहे दोस्तों, ऐं जाबिर खे सिकूअ खे ॾियणा आहिनि दोस्तों, त उहे 15 लख जाबिर खां जेको आहे त नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त हसीना बेगम खां वसूल करणु चाहींदो, ऐं हसीना बेगम हुनखे कॾहिं बि जेको आहे त 15 लख कोन ॾींदी दोस्तों। जाबिर खे इहो चवंदी जेको बि तोखे कुझु करिणो आहे, पर 15 लखनि जी उमेद मूं मां न रखजांइ। ऐं जाबिर हुनखे चवंदो जेकॾहिं तो या असांखे 15 ॾियण लख जी कोशिशि न कई ऐं 15 लख तो न ॾिना त असां सभु कुझु चाकरखाने जे आॾो तुंहिंजो ज़ाहिर कंदासीं ऐं तुंहिंजो नालो जेको आहे त खणंदासीं। त हिन असांखे चयो त हीउ इल्ज़ाम पंहिंजे सिर ते खणो। त हसीना बेगम जेको आहे त हाणे हुननि ते इल्ज़ाम हणी चुकी आहे दोस्तों, ऐं उहो कॾहिं बि कोन रॼंदी ऐं हुननि खे खुलियो चैलेंज ॾींदी त तव्हां वञी कंहिंखे बि ॾसियो, चाकरखान न चाकरखान जे पीउ खे वञी ॾसियो, मूंखे का बि परवाह न आहे। ऐं दोस्तों नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त सोरठ बेगम जेको आहे त चाकर खे चवंदी त जेकॾहिं तव्हां सभु मसइला हल करण में लॻाई पिया आहियो त अदा शेमीर जे खून जो मसइलो बि जेको आहे त हल कयो ऐं उनखां पोइ इन जो एक्शन खणो। ऐं चाकर खान जेको आहे सोरठ बेगम खे इहो चवंदो त जेकॾहिं इहा ई ॻाल्हि आहे त मां जेको आहे त शेमीर जे खून में हथु विझणु थो चाहियां, ऐं उनखां बाद में जेको आहे त रावल जे खून जे कातिलनि खे बि ॾिसंदुसि। तंहिं ते हसीना बेगम जा कन जेको लुफड़ा थी वेंदा दोस्तों, उते मौजूदु हूंदी हसीना बेगम। ऐं ॿिए तरफ़ दोस्तों तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त हैदर जेको आहे त दिल शेर खे जेको आहे त धमकी ॾींदो त मां तोखे कॾहिं बि ज़िंदा कोन छॾींदुसि। ऐं जेको आहे वारिस जेको आहे त हैदर खे चवंदो त वाक़ई तूं हिनखे ज़िंदा कोन छॾींदो। तंहिं ते जेको आहे त हैदर चवंदो बिल्कुलु, छो त मां हिनखे मारे करे ऐं हिन जो इल्ज़ाम जाबिर ऐं क़ासिम ते हणणु थो चाहियां। जाबिर ऐं क़ासिम छा था सम्झनि त मां जेको आहे त हुननि जो सचो दोस्त आहियां, पर मां हुननि खे जेको आहे त बर्बादु करण जे लाइ हुननि सां गॾु आहियां, बाक़ी ॿियो कुझु बि न आहे। ख़ैरु आहे दोस्तों, उमेद आहे दोस्तों त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं तव्हां सां काई न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।